मुहबत जो आलमी ॾिहाड़ो दुनिया में 14 फरवरी ते मल्हायो वेंदो आहे। छा मुहबत जे इज़हार जो आलमी ॾींहुं हिकु ॾींहुं हिकु गुल हिकु तोहफ़े जो मुहताज हूंदो आहे। हिकिड़े ई ॾींहुं जंहिंमें इंसान पंहिंजे महबूब सां मुहबत जो इज़हार कंदो आहे, जंहिंमें घटि ख़ुशि नसीब हूंदा आहिनि जेके मुहबत जे इम्तिहान में पास थी वेंदा आहिनि। बक़ाया माण्हू सॼी ज़िंदगी अधूरा ई रहिजी वेंदा आहिनि। छा मुहबत लफ़्ज़नि जो मुहताज हूंदो आहे? जॾहिं ताईं इंसान आहे, मुहबत बि क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। दुनिया मुहबत जे इज़हार ते पाबंदी लागू करे सघे थी, पर मुहबत करण ते कॾहिं बि न। हर इंसान मुहबत जो प्यासी हूंदो ई आहे, पर मुहबत उहा शइ आहे जेका हर कंहिं जे नसीब में नाहे हूंदी। मुहबत कंहिं सां बि थी सघे थी, कंहिं लाइ बि मख़सूस नाहे हूंदी, पर कामयाब कंहिं जा मुक़दर हूंदा आहिनि। मुहबत अमल सां कजे, मुहबत वालिद सां कजे, मुहबत औलाद सां कजे, मुहबत घरवारी सां कजे, मुहबत वतन सां कजे, मुहबत मज़हब सां कजे, मुहबत महबूब सां कजे, मुहबत दोस्तनि सां कजे। मुहबत ज़रूरु कजे ज़िंदगी में, पर कंहिं अहिड़े शख़्स सां कजे जो अव्हां जी मुहबत जो एहतराम करे सघे, छो जो मुहबत खां बिना इंसान अधूरो ई हूंदो आहे। प्यार जे आलमी ॾींहं ते वतन सां, इंसानियत सां मुहबत कंदड़नि खे मुहबत जे आलमी ॾींहं जूं मुबारकूं। आउं पंहिंजे मुहबत जे आलमी ॾिहाड़े खे पंहिंजी अमड़ जे नाम हिकु अम्मा जंहिं जनमु ॾिनो ॿिन सिंध जंहिंमें जनमु थियो जे नाले वक़फ़ कयां थो। मुहबत इंसान खे पत्थर मां मेण बणाईंदी आहे। उमर कोराई, मीरपुर माथिलो।